मुल्क के मुख्तलिफ़ शहरों में बरसात 10 ॼणा फौत 60 ज़ख़्मी। डेरा इस्माइल खान में तेज़ हवा सां गॾु बसकारे सबबि मुख़्तलिफ़ हादसनि में 8 ॼणा फौत ऐं 40 ॼणा ज़ख़्मी। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में बरसात खां पोइ नदी नालनि में चाढ़। मर्दान में बरसात दौरान कमरे जी छिति किरण सबबि 1 ॼणो फौत। लाहौर, गुजरावाला, झेलम, बहावल नगर, गुजरात ऐं ॿियनि शहरनि में बसकारो। हेठाणी वारा इलाइक़ा पाणी हेठि। अवाम ऐं सियाहनि खे ग़ैर ज़रूरी सफ़र खां पासो करण जी हिदायत। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां KP जी बरसाती बोर मुतासिरनि खे 20 लख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान। वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ बरसाती बोर मुतासिर बहाली जो हिदायतूं जारी कयूं आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रोडनि तां नंढको हटाए ट्रैफ़िक बहाल कई वई आहे। आवाम जी ख़िदमत करणु हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। नौजवाननि खे मुल्की तरक़ी लाइ कमु करणु घुरिजे। सिंधु दरिया जे वहकरनि में मुसलसल वाधि। गुडू वटि वॾी ऐं सखर बिराज वटि विचोली ॿोॾि बरक़रार। गुडू बिराज वटि पाणी जे वहकरनि में 29,602 क्यूसिक वाधि खां पोइ वहकरा 5 लख क्यूसिक खां मथे। सखर बिराज वटि पाणी जे मथां वहकरो 4,57,000 क्यूसिक रिकॉर्ड। मुख़्तलिफ़ ज़िलनि में कचे जे वधीक केतिरनि ई ॻोठनि जो ज़मीनी राब्ता काटो। वज़ीर सईद गनी जे भाउ ऐं चनेसर टाउन जे चेयरमैन फरहान गनी ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल। फ़िरोज़ाबाद थाणे ते फरहान गनी, कमर अहमद, शकील ऐं ॿियनि ख़िलाफ़ सरकारी मुलाज़िम हाफ़िज़ सोहेल जी फ़रियाद ते केस दाख़िल। फरहान गनी ॿियनि 6 साथियुनि समेत गिरफ़्तारी ॾेई छॾी। सईद गनी जो चवणु आहे त फरहान गनी ते झेड़े खां पोइ केस दाख़िल कयो वियो आहे। भाउ अदालत में पंहिंजी बेगुनाही साबित कंदो। वज़ीर आज़म साहब कराची बांग्लादेश जे वापारी सलाहकार शेख बशीरुद्दीन सां मुलाक़ात। बितरफ़े वापार, सीड़पकारी, इक़्तिसादी सहकार बाबति ॻाल्हियूं। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में वापारी लाॻापा वधीक मज़बूत करण ते इतफ़ाक़। ईरान पाकिस्तानी सरहद सां मिलंदड़ सूबे सिस्तान, बलूचिस्तान में कार्रवाई। 6 दहशतगर्द मारिजी विया, 2 गिरफ़्तार। ईरान मारिजी वियल दहशतगर्दनि खे इसराइली एजेंट करार ॾेई छॾियो। मली जे पिन कासिम थाणे जी पुलिस जी कार्रवाई। स्टील मिल मां सामान चोरी मुलविस 3 पुलिस एहलकारनि खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार एहलकारनि जी अली गुलबाजिद ख़ान, आतिफ़ अली ऐं ज़हूर अहमद तौरु सुञाणप। गिरफ़्तार पुलिस एहलकारनि वटां 55 किलो खां वधीक ड्रामो हथु कयो वियो आहे। वधीक जांच कई पई वञे। सेकाट पुलिस जो चोरी जे इल्ज़ाम में नौजवान वेशियाणो तशद्दुद बेहोशी वारी हालत में अस्पताल मुंतक़िल। असदुल्ला खोसे तशद्दुद जे सदमे में संदसि वॾो भाउ फौत। वासन पारां लाश SSP ऑफिस अॻियां रखी एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ट्रैफ़िक मुअतिल। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा। वारहं शहर में मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतिजाजी रैली ऐं धरणो। टने गुलाम अली में बि मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवाणनि जो चवणु आहे त 12 शहर में मंशियात जे विकिरे सबबि नौजवान नसुल तबाह थी रहियो आहे। पुलिस शिकायतुनि बावजूदि मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई न करे रही आहे। ऐं अफ़गान क्रिकेट बोर्ड एशिया कप लाइ स्क्वाड जो ऐलान करे छॾियो। राशिद खान अफ़गान टीम जी क़यादत कंदो। रहमानुल्लाह गरबाज़, इब्राहिम ज़रदान, दरवेश रसूली ऐं ॿिया स्क्वाड जो हिसो हूंदा।